العزيز والصلاة والسلام على حبيبنا محمد المصطفى المختار صاحب التاج والمئراج وصاحب العزة والوقار صلوات الله وسلامه عليه وعلى آله وصحبه المهاجرين والأنصار أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ولتكن منكم أمة يدعون إلى الخير ويأمرون بالمعروف وينهون عن المنكر صدق الله مولانا العلي العظيم मुसलमान भाइरो अल्लाह जे पाक कलाम जा जेके लफ़्ज़ तव्हां जे साम्हूं हिन फ़क़ीर तिलावत कया इन लफ़्ज़नि जे अंदरि मालिकुल मुल्क ज़ुल जलाल वल इकराम इरशाद फरमायो आहे वलतकुम मिनकुम उम्मह तमाम जा हिकड़ी जमायत अहिड़ी ज़रूर हुजे हिकड़ी जमायत तव्हां मां कुछ माण्हू कुछ फ़र्द अहिड़ा ज़रूर हुजनि तव्हां जा यदऊन इलल ख़ैर जेके माण्हुनि खे चङाई ॾे सॾनि नेकी ॾे सॾनि नेकी जी दावत ॾियनि चङे कम जे लाइ माण्हुनि खे पुकारनि वयअमुरून बिल मारूफ ऐं माण्हुनि खे नेकियुनि जो हुकुम ॾियनि चङाइयुनि जो हुकुम ॾियनि वयनहून अनिल मुनकर ऐं माण्हुनि खे बुरायुनि खां गंदायुनि खां गुनाहनि खां रोकनि अल्लाह जो फरमान इहो आहे क़ुरान जी मंशा इहा आहे मुसलमानो को बनी में को ज़राअत में को तिजारत में को वापार में को नौकरी में को धंधेदारी में पर हिकिड़ी जमायत तव्हां में अहिड़ी ज़रूर हुजे हिकिड़ी क़ौम हिकिड़ो टोलो हिकिड़ी जमात अहिड़ी बि हुजे जेका माण्हुनि खे नेकी ॾे सॾींदी रहे माण्हुनि खे चङियूं ॻाल्हियूं सेखारींदी रहे माण्हुनि खे बुरनि कमनि खां रोकींदी रहे वक़्तु अल्लाह ताला जो लिशानो इन्हनि माण्हुनि जे लाइ फरमायो उलाइका हुमुल मुफ़्लिहून इहे फलाह वारा कामयाबी वारा सोभारा इहे हिन जेके माण्हुनि खे नेकी ॾे सॾींदा आहिनि चङाइनि जो हुकुम ॾींदा आहिनि बुराइनि खां रोकींदा आहिनि इहे कामयाब इंसान ॾिसो जेकॾहिं सॼो मुआशिरो हिकिड़े पासे ॾे वही पवे ख़ुदा न ख़ास्ता कंहिं गुनाह ते हड़ई लही पवनि को त हुजे उन्हनि खे रोके को त उन्हनि खे ॿांह खां झले बाबा इहो कमु न कर हुजे या न हुजे जी अहिड़ा माण्हू हुजनि या न हुजनि असां मां असांजे क़ौम मां असांजे माण्हुनि मां अहिड़ा माण्हू ज़रूर हुजनि जेकी ॿियनि खे चङाई जी ॻाल्हि चवनि बुराई खां रोकनि माण्हू ज़ोरी हलंदा पिया वञनि गंदे रस्ते ते त उनखे ॿांह वेठ खां वठी रोकनि ऐं मदीने वारे मीर पंहिंजो मिसाल ॾिनो आहे सोणे नबी पंहिंजो मिसाल ॾिनो आहे पाण फरमायूं त मूं मोहम्मद करीम जो मिसाल ईअं आहे हिकिड़े शख़्स बाहि ॿारी हिकिड़े शख़्स छा कयो बाहि ॿारी जेॾी महिल बाहि मची वियो कुझु माण्हू हुया जेके ज़ोरी उन बाहि ॾे पिया वञनि बाहि में सड़ण जे लाइ ज़ोरी पिया वञनि माण्हू पतंग मच्छर जीत जानवर ओॾे पिया वञनि पोइ हिकिड़ो शख़्स आयो जेको उन्हनि खे भाकुर पाए पोइ ते हटाए पियो या बाहि आहे न वञो सड़ी वेंदो पोइ ते हटो मदीने वारे साईं फरमायो त अल्लाह जहन्नम जी बाहि ॿारी आहे ऐं मां मोहम्मद तव्हांखे भाकुर पाए इन खां पोइ ते हटायां
केॾो मुंहिंजो सुहिणो नबी असांजो ख़ैर ख़्वाह आहे, केॾो नबी सुहिणो असांजो सॼण आहे। असां नफ़्स जे करे, शैतान जे करे, बुरी संगत जे करे, बुरनि ख़्यालनि जे करे बुराई ॾे था वञूं, ऐं मदीने वारो साईं असांखे भाकुर पाए फरमाए थो हेॾे न वञो, इहो दोज़ख जो रस्तो आहे, हेॾे अचो, मां मोहम्मद भाकुर थो पायां, अचो मुंहिंजे जन्नत ॾे अचो। इहो मदीने वारे साईं पंहिंजो मिसाल ॾिनो आहे। ऐं पोइ साईं करीमन फरमायो त मुंहिंजी उम्मत में अहिड़ा माण्हू ज़रूरु हुजनि, आलिम, पीर, मज़हबी अॻवान या क़ौमुनि कबीलनि जा अॻवान, सरदार, सरवाण, वॾेरा या ऑफिसर या पुलिस जा ऑफिसर, इन्हनि सभिनी में को न को त हुजे न जेको माण्हुनि खे बुराई खां रोके। जी ॾिसो, पुलिस जो महकमो हिकिड़ो भलो महकमो आहे, माण्हुनि जे तहफ़ुज़ वारो आहे, पर बदकिस्मती सां असांजे समाज में पुलिस जो किरदारु तव्हां सभिनी खां ॿुधो न आहे। मां मेंबर ते कहिड़ी ॿी ॻाल्हि ज़ाहिर कयां, पर को न को पुलिस वारो, को ऑफिसर, को एसपी, को डीएसपी, को एसएचओ अहिड़ो बि हुजे जेको मंशियात खे रोके, जेको मेन पुड़ी ते पाबंदी हणे, जेको ठरे जूं भठियूं बंदि कराए, जेको ज़ालिमनि खे पाण में हथ विझी रोके त ज़ुल्म न करणु ॾींदो साईं। ऐं अलाह तो फरमाए उलाइका हुमुल मुफ़्लिहून, इहे ई कामयाब अथव, इहे ई जन्नत जा हक़दार। इहा जमायत, इहे टोलो, इहे माण्हू जेकी ॿियनि खे नेकी जी दावत ॾियनि, ॿियनि खे बुराई खां रोकनि, ॿियनि खे चङाई चवनि, इहा शइ हर कंहिंखे न मिलंदी आहे। हर कंहिं वटि इहा सोच बि कोन हूंदी आहे, हर कंहिं वटि इहा ॻण बि कोन हूंदी आहे। हथां खे पंहिंजे पुट खे नथो झले त भई राति जो 3 बजे तूं मोटियो, काॾे वियो हुएं, पुछो त सही न पुट खां। भाउ खां पुछो त सही, तोखे मूं 5000 ॾिना, 50,000 ॾिना, काथे ख़र्च कई, कहिड़े कमनि में ख़र्च कई? अदा भाउ आहे, हुनखे ॾियणो आहे, हुनजा अंगल पूरा करणा आहिनि, 50,000 खपाए, वरी ॿियो लख रुपया ॾीस, भली ॾीस, तूं किरोड़ ॾीस, पर पुछीस त सही त ख़र्च काॾे थो करे, चङाई में या बुराई में, नेकी में या गंदाई में? इहो पुछणु त तुंहिंजे मथां हक़ आहे न। न्याणी खां पुछाणो कर, पुट खां पुछाणो कर, पंहिंजी घर वारी खां पुछाणो कर, जेकॾहिं उन्हनि में पंहिंजे घर जे भातियुनि में का बुराई ॾिसी उन्हनि खे हक़ सच चओ। पंहिंजे यार दोस्त संगत साथ जन सां ॿाहूं चंबियूं मिलाए हलूं था पिया, छा तुंहिंजो हक़ न आहे पंहिंजे दोस्त खां पुछी भाई हिनखे त उतारी हिनखे ख़ुदा मदीनो ॾेखारींदी, निंड में जुमे जे ॾींहुं ईंदी, असो बि ख़ुतबे जे टाइम ते, सम्झो था। ऐं इहा असांजी दीनी ज़िमेदारी आहे, इख़लाक़ी ज़िमेदारी आहे, रूहानी ज़िमेदारी आहे त असां पंहिंजे समाज में, पंहिंजे माण्हुनि में, पंहिंजे यार दोस्त में, संगत साथ में अगरि कंहिं में का बुराई ॾिसूं त उनखे हक़ सच चऊं, उनखे बुराई खां रोकियूं, उनखे नेकी जी राह ॾेखारियूं। इहा ॻाल्हि ठहे थी या नथी ठहे? ज़हन बि इन ॻाल्हि खे तस्लीम करे थो या नथो करे? जे अलाह तव्हांखे अकुल ॾिनो आहे, सम्झ ॾिनी आहे या इल्मु ॾिनो आहे, दीन जी का ॼाण ॾिनी आहे, त जेतिरी तव्हां वटि ॼाण आहे ओतिरो तव्हांजो हक़ आहे त ॿियनि खे चङी ॻाल्हि चओ, ॿियनि खे बुरी ॻाल्हि खां रोकियो। ऐं मदीने वारे मीर फरमायो त जेकॾहिं हड़ई गुनाह ते हलिया वञनि, हड़ई बुराई में काहे पवनि, ऐं केर बि उन्हनि खे चङाई न चवे,
केर बि उन्हनि खे नेकी जी ॻाल्हि न चवे, बुराई कंदड़ खे केर बुरो न चवे। मदीने वारो साईं थो फरमाए पोइ जॾहिं अलाह जो अज़ाब ईंदो न, हर ई उन अज़ाब में गिरफ़्तार थी वेंदो। ये नेक माण्हू निमाज़ूं पढ़नि था, रोज़ा रखनि था, हज ज़कातूं ख़ैरातूं सभु कुझु कनि था, पर ॿियनि खे चङाई नथा चवनि। साईं फरमायो त इहे बि अलाह जे अज़ाब में गिरफ़्तार थी वेंदा। ॾोहारियुनि सां गॾु, मुजरिमनि सां गॾु, बदकारनि, बद आमालनि, बद किरदारनि सां गॾु इहे नेकोकार बि अलाह जे अज़ाब में पकड़जी वेंदा। इन जे करे न त उहे निमाज़ नथा पढ़नि, इन जे करे न त उहे हज नथा कनि, ज़कात नथा ॾियनि, ख़ैरात, इहे सभु कुझु नेकियूं कनि था, पर ॿियनि खे चङाई नथा चवनि। उन्हनि बुरनि जे करे इहे चङा माण्हू अलाह जे अज़ाब में गिरफ़्तार थी वेंदा। मुंहिंजे ध्यानु कयो त मां हिकिड़ी वॾी ॻाल्हि थो ॿुधायां, तमामु वॾी ॻाल्हि थो ॿुधायां। मदीने वारे साईं फरमायो त तव्हां में माण्हू गुनाह पिया कनि, केरु उन्हनि खे रोके ई न, केरु उन्हनि खे झले पले ई न। तव्हां हक़ सच चवणु छॾे ॾियो, पोइ अलाह ताला तव्हांखे थो ॾिसे पियो छा था कनि, कीअं था हलनि। जेकॾहिं तव्हां इन पंहिंजी रविश ते क़ाइमु रहियो त मां अलाह तव्हां ते कावड़जी वेंदुसि। रब फरमाए थो मां तव्हां ते कावड़जी वेंदुसि। पोइ उनजी निशानी इहा आहे, तव्हां दुआ घुरंदो, मां तव्हांजी दुआ क़बूल न कंदुसि। इहा पुट मामूली ॻाल्हि कोन्हे, इहा मामूली ॻाल्हि कोन्हे। हाजतूं ज़रूरतूं थियनि थियूं, हर इंसान मोहताज आहे रब जी ज़ात जो। हर ॾुखियाई जे वक़्त में बानो रब खे सॾींदो आहे, ऐं रब जी ज़ात अम्मन युजीबुल मुत्तर इज़ा दआ व यक्शिफु सू। केरु आहे जेको दर्दमंद जी दाह ॿुधे उन जा ॾुख लाहे? केरु आहे? चओ केरु आहे? दर्दमंद जी वाट वेंदे, रस्ते में वेंदे तव्हांजी जुती छिजी पए, रब खे चओ मौला मुंहिंजी जुती छिजी पए, ॾींदो। बोड़ रझे पियो थो, कुने जो लूणु खुटी वञे, चओ मालिक मूंखे लूणु ॾे, लूणु बि ॾींदो। यानी अहिड़ी नंढड़ी शइ बि घुरण खां आर न कयो, रब उहा नंढड़ी शइ बि तव्हांखे ॾींदो। वॾी शइ तव्हां सम्झो था हीअ वॾी शइ आहे, पर अलाह जे अॻियां इहा वॾी शइ न आहे। रब जे खज़ाने में का खोट कोन्हे का। तव्हां नंढड़ी शइ घुरो या का वॾी शइ घुरो, रब तव्हांखे ॾींदो, छो त हुनजो वाइदो अम्मन युजीबुल मुत्तर इज़ा दआ। सॾण वारे जा सॾ ॿुधण, दाह वरनाइण, ॾुखारे जा ॾुख लाइण, ग़मज़दा जा ग़म मेटाइण कंहिंजो कमु आहे। पर जेकॾहिं तव्हां न चङी ॻाल्हि जी कंहिंखे तरकीब ॾियो, न कंहिंखे चङाई सेखारियो, न कंहिंखे गुनाह खां रोकियो, न कंहिंखे नेकी जी ॻाल्हि चओ, पोइ अलाह कावड़जी वेंदो। दुआ घुरंदो, तव्हांजी दुआ क़बूल न कंदो, तव्हांजी दुआ न अघामंदी। पुट इहा सभ खां वॾी तकलीफ़ दे ॻाल्हि आहे, जो मालिक असांजो रब रहीम करीम उनखे सॾियूं ऐं उहो असांजो सॾ न वरन आहे। केॾी वॾी इहा ॾुख जी ॻाल्हि आहे, ऐं केॾी वॾी इहा परेशानी आहे। पोइ त परेशानियुनि जा ढेर अंबार थी वेंदा न, जे रब न लाहे त केरु लाहींदो? छा तव्हां चाहींदो त तव्हांजी का दुआ क़बूल ई न पवे? चाहींदव? छा चाहींदो तव्हांजी हर दुआ रब? कहिड़ा कहिड़ा चाहियो था रब दुआ क़बूल करे? त पोइ तव्हां माण्हुनि खे नेकी जी ॻाल्हि चओ, बुराई खां रोकियो, चङे रस्ते। जेका शइ तव्हांखे मालूम आहे न, बल्लिगू वञी वलो आहे, हिकिड़ी आयत ॾांहुं अचे, हिकिड़ी हदीस ॾांहुं अचे, उहा ॿिए ताईं पहुचायो। भला तव्हां आलिम न आहियो, मुफ़्ती न आहियो, पीर न आहियो, तव्हांखे अॻुवान न आहियो, पर हिकिड़ी ॻाल्हि तव्हां जुमे जे ख़िताब में ॿुधी, घर ॾे मोटी वञो, ज़ाल खे चयो जमील जी मां हेॾे आहे, पासड़े में विहारे उहा ॻाल्हि ॿुधायोसि त अॼु मां हीअ ॻाल्हि दीन जी ॿुधी आहियो। ख़ुदा जो कसम आहे, इहा बि तव्हांजी तबलीग।
तव्हां पंहिंजे बचड़नि खे नंढड़नि खे वेहारे उन्हनि खे जेका हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे सुठी चङी मालूम आहिनि उहा उन्हनि खे सेखारियो। तव्हांजी इहा बि तबलीग आहे। तव्हां उन टोले में शामिल न थींदव जंहिंजूं दुआऊं अलाह ताला रद्द करे छॾींदो। मां तव्हांखे हिकिड़ी हदीस थो ॿुधायां, तवजो फरमायो। मदीने वारे साईं फरमायो आहे, इमाम बेहकी किताब ज़ुहद में रिवायत आंदी आहे त हिकिड़ी असाबियाणी हज़रत ज़र्रा रज़ी अल्लाह ताला अन्हा रिवायत थी करे त हिकिड़े ॾींहुं मूं मदीने वारे मीर खे अर्ज़ु कयो। हिकिड़ी न्याणी उम्मतियाणी अर्ज़ु पई करे, छा? कुल्त या रसूल अल्लाह मन खैरुन नास, हबीब मूंखे ॿुधायो त माण्हुनि में सभिनी खां भलो माण्हू केरु आहे? असां भेण जो सुवाल सम्झो था? या रसूल अल्लाह माण्हुनि में सभिनी खां भलो माण्हू केरु आहे? त मदीने वारे साईं फरमायो त अत्काहुम लिरब अज़्ज़ वजल, हे ज़र्रा सभिनी खां भले में भलो माण्हू उहो आहे जेको अल्लाह खां वधीक डिॼण वारो, जंहिंजे दिलि में पंहिंजे रब जो ख़ौफ़ आहे। सभिनी खां भलो इंसान उहो आहे जेको अल्लाह खां, चओ जेको अल्लाह खां डिॼण वारो आहे। ऐं वअौसलहुम लिर्रहम, ऐं भलो माण्हू उहो अथव पहिरियों अल्लाह खां डिॼे, ॿियो पंहिंजूं माइटियूं ॻंढे, रिश्ता ॻंढे, बिरादरियूं जोड़े, मिटनि माइटनि खां जुदायूं न करे, रिश्ता न टोड़े, माइटियूं न छिने। ॿी ख़ूबी भले माण्हू जी, पहिरीं ख़ूबी अल्लाह खां ॾिजे, ॿी ख़ूबी चओ मां चवरायां इन जे लाइ त तव्हांजे अकुल शरीफ़ में बि ॻाल्हि वेही, सम्झो था न? पहिरीं ॻाल्हि, ॿी ॻाल्हि ऐं टीं ॻाल्हि साईं फरमायो त मुंहिंजी उम्मत में भले में भलो माण्हू उहो आहे व आमुरुहुम बिल मअरूफ व अनहाहुम अनिल मुनकर। भले माण्हू जी टीं ख़ूबी इहा आहे जेको ॿियनि खे नेकी जूं ॻाल्हियूं ॿुधाए, बुराईअ खां रोके, चङियूं ॻाल्हियूं चवे, चङियूं ॻाल्हियूं सेखारे, सुठा कम सेखारे, सुठियूं ॻाल्हियूं ॿियनि खे सेखारे, माण्हुनि में बुराई ॾिसे, गंदाई ॾिसे, गंदगी ॾिसे, रोके, झले, पले, अबा ईअं न कर, पुट ईअं न कर, बच्चा ईअं न कर। तूं चवंदे थी भलो उहा जे वटि लैंड क्रूज़र गाॾी हुजे, वॾो बंगलो हुजेसि, बैंक में करोड़ रुपया रखियल हुजनिसि, इहो भलो माण्हू आहे। काटन जा कपिड़ा पायूं, माशा अल्लाह, पंहिंजो सेंटूं हयूं, बाहलो ॾे, साईं वाह वाह, अल्लाह नवाज़ियो अथसि। अल्लाह इन खे न नवाज़ियो आहे। जेकॾहिं दुनिया दौलत पैसे ॾियण ते रब राज़ी हुजे हा त मोदी कॾहिं बि वज़ीर आज़म कोन थिया, धर्मू मल्लुक कॾहिं बि कारखाननि जो मालिक न थिया। ये सभु अल्लाह ताला मोमिननि खे ॾिया। रब दुनिया ते राज़ी न हूंदो आहे, पैसे ॾियण ते रब राज़ी न हूंदो आहे। रब उन ते राज़ी आहे जंहिंजे दिलि में अल्लाह जो ख़ौफ़ आहे, डिॼंदो आहे मतां अहिड़ो कमु करे विझां जंहिंमां मुंहिंजो रब रुसी न पवे। गुनाह थी बि पवे त थर थर कंबंदो आहे, ॾकंदो आहे त मूं ही गुनाह छो कयो, मौला मूंखे माफ़ कजांइ। रब खां डिॼणु, अल्लाह जो ख़ौफ़ रखणु, इहा अहिड़ी ख़ूबी आहे जेका बाने खे सभिनी खां वधीक भलो बणाईंदी आहे।
सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। नसूह नाले हिकिड़ो शख़्स हो, बादशाही महल में रहंदो, बादशाही माड़ी में। कुदरती ॻाल्हि इहा आहे त हुनजो आवाज़ ज़नानो मायुनि सां मिलंदड़ आवाज़ हो। हिन छा कयो जो ज़नाना कपिड़ा पातई, ज़नानो लिबास ढकियई, बादशाही महल में औरतुनि जे रूप में, नौकरियाणी जे शकिल में बादशाही महल में रहंदो हुयो। कंहिंखे ख़बर न हुई त ही मर्द आहे या औरत आहे। माण्हू सम्झंदा माई आहे, नौकरियाणी आहे, पर ही उन पंहिंजे ज़नाने रूप में बुरायूं कंदो हो, बेहयायूं कंदो हुयो। ज़िंदगी जा वॾा साल उन जा इन गंदाई में, गुनाह में गुज़री विया। हिकिड़े ॾींहुं थियो ईअं जो बादशाह जी शहज़ादी जो हीरो गुम थी वियो। हीरो क़ीमती, किरोड़नि जो क़ीमती हीरो गुम थी वियो। राणी शहज़ादी ऐलान कयो त हिन नौकरियाणियुनि मां कंहिं न कंहिं ज़रूरु इन्हनि लिकायो हूंदो मुंहिंजो हीरो क़ीमती किरोड़नि जो। नौकरियाणी खे चयईं, हिननि सभिनी नौकरियाणियुनि जा कपिड़ा लाहे हिननि जी हिकु हिकु करे तलाशी वठ, ज़रूरु इन्हनि हीरो लिकायो आहे। नसूहे ॾिठो, जेकॾहिं मुंहिंजा जो कपिड़ा लहंदा, मुंहिंजी तलाशी वरिती वेंदी त मां त ज़ाहिर थी पवंदुसि। हीरो त मूं वटि कोन्हे, पर मुंहिंजी जेका असुलियत आहे उहा पधरी थी पवंदी। ओॾी महिल मस्जिद में न वियो, कंहिं इबादत खाने में न वियो, उते बीठे बीठे दिल में अल्लाह जो ख़ौफ़ अची वियुसि। पंहिंजी ज़िल्लत, सज़ा, ख़्वारी, शर्मसारी जो तसव्वुर अॻियों अची वियुसि। चई मुंहिंजा मौला, हे मुंहिंजा रब करीम, मां अॼु सची दिलि सां तौबा ताइब थो थियां। हे मुंहिंजा मौला, बराबर गंदो आहियां, गुनहगार आहियां, बदकार आहियां, ज़िंदगी मुंहिंजी गुनाहनि में गुज़री आहे। मुंहिंजा मौला हीअ तलाशी बंदि कराए, मुंहिंजा ऐब न उघाड़जांइ। मूंखे हिन महल में शर्मसार न कजांइ। दिल जो दिल में पंहिंजे रब खे अर्ज़ करण लॻो, अम्मन युजीबुल मुद्तर इज़ा दा। केरा दर्दमंद जी दां ॿुधे दिल जो दिल में पंहिंजे रब खे पुकारण लॻो आहे। मुंहिंजा मौला, मां सची दिलि सां तौबा ताइब थो थियां, वरी अहिड़ो गुनाह न कंदुसि। मां हिन महल में इन रूप में वरी न रहंदुसि। ही दफ़ो मूंखे माफ़ी मिले। मुंहिंजा मौला, मुंहिंजी जे तौबा क़बूल कई थई त हीअ तलाशी बंदि कराए त मुंहिंजा ऐब ढकिजी वञनि। सतुर कर सतार, आऊं उघाड़ी आहियां। सतुर कर सतार, आऊं उघाड़ी आहियां। ढकी ढकण हार, ॾई पांध पनाह जो। मकर ढोल ढिलो, नातो निमाणीअ सी। कोने कमीणीअ जो बिगड़तो बिलो। तुंहिंजो नाम भलो, ऐं वठियूं वेठड़ी आहियां। दिल जो दिल में पंहिंजे रब खे पुकारे पियो, जेॾो तुंहिंजो नाम
ॼाई मंगा जेॾो तुंहिंजो नाम ऐं बाज ॿियो ॼाई मंगा चओ अल्लाह 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 जेॾो तुंहिंजो नाम ऐं बाज ॿियो ॼाई मंगा रीय थंबे रीय थूणिए तूं छपर तूं छा गुजारो का मालूम अथई सब का दिल जो दिल में रब के अर्ज कई रब जो हुकुम थियो मलाइको एड़ो हीरो खणी वञी सामो फिटी कयो तलाशी बंद थी वेंदी मुझे बाने जा ऐब ढकजी वेंदी अदल करी ते थर थर कंबने उचिया शाना वाले फजल करी ते बख्शे जावन मुंह वर्गे मोकाले मिठा अल्लाह जो खौफ रखो रब जो खौफ रखो असां में सभिनी खां भलो माण्हू उहो आहे जंहिंजे दिल में अल्लाह जो खौफ हूंदो आहे ऐं जेको अल्लाह जे खौफ में ॾकी वञे कॾहिं कॾहिं तव्हां ॾिठो आहे न त लिंगनि जा वार कांडारजी वेंदा आहिनि कॾहिं अल्लाह जे खौफ में का अहिड़ी घड़ी मिले जो लिंगन जा वार कांडारजी वञनि खुदा जो कसम आहे उन घड़ी पूरी जिंदगी जा गुनाह रब बख़्शे माफ़ करे छॾे पंहिंजे गुनाहनि खे यादि करे पंहिंजे ख़ताउनि खे यादि करे बानो एतिरो रोए जो हुनजे अख मां मच्छर जे मथे जेतिरो लुड़क निकिरी पवे पंहिंजे गुनाहनि खे यादि करे एतिरो रोए जो मच्छर जे मथे जेतिरो लुड़क निकिरी पवे रब उन जी सॼी ज़िंदगी जा गुनाह बख़्शे माफ़ कंदो मुंहिंजा मौला गुनाह बख़्शाया मुंहिंजा मालिक गुनाह बख़्शाया वठी मेड़े मोहम्मद आई आया कहिड़ो कंदड़ो खणा मां ॻियां थो मारे मरम मिठा तो जो हो अची साइले पई दर ते सताया वठी मेड़े मोहम्मद आई आया भले में भलो इंसान उहो आहे जेको अल्लाह जो खौफ रखण वारो आहे ऐं ॿी ख़ूबी इहा जो मिटियूं माइटियूं जोड़ींदो आहे बिरादरियूं छिनंदो नाहे रिश्ता टोड़ींदो नाहे पर टोड़ियलनि खे जोड़ींदो आहे छिनलनि खे ॻंढींदो आहे ऐं टी ख़ूबी उहो भलो इंसान आहे जेको माण्हुनि खे चङी ॻाल्हि सेखारींदो आहे बुराई खां रोकींदो आहे
चङी ॻाल्हि चवंदो आहे, बुराई खां मन कंदो आहे। साईं फरमाए इहे टे ॻाल्हियूं जंहिंमें अची वञनि मुंहिंजी उम्मत जो भले में भलो माण्हू इहो। चङाई चवंदा रहियो, को मञे न मञे, को अमल करे न करे, को तव्हांजी ॻाल्हि ते ध्यानु ॾिए या न ॾिए, हथ जे ज़रिए, ज़बान जे ज़रिए, कलम जे ज़रिए, इल्म जे ज़रिए, ताक़त जे ज़रिए, पंहिंजे पावर ऐं इख्तियार जे ज़रिए जंहिंखे रब जेतिरी हिम्मत ॾिनी आहे उहो बुराई खे रोके, चङाई जो माण्हुनि खे अमर करे। साईं फरमाइनि था मुंहिंजी उम्मत जो इहो भले में भलो माण्हू। सल्लल्लाहु अलैहि कया इमाम इसबहानी रिवायत आंदी है, हजरत अब्दुल्ला बिन उमर रजी अल्लाह ताला अन्हुमा रिवायत था फरमाइन, मदीने वाले साईं फरमाया अय्युहन्नास मुरू बिल मरूफ वनहू अनिल मुनकर कब्ल अन तदउल्लाह फला यस्तजीब लकुम। इंसानो केर तो फरमाए, चो मदीने वारो साईं जंहिंजो कलमो पढ़ियो थी न उहो नबी तो फरमाए, ए इंसानो माण्हुनि खे नेकी जा हुक्म ॾींदा रहो, बुरायुनि खां रोकींदा रहो। जेकॾहिं तव्हां ईअं न कयो त अहिड़ो वक़्तु अची वेंदो जो तव्हां दुआऊं घुरंदो, तव्हांजी दुआ रब क़बूल न कंदो, इल्तिजा कंदो, कबूल न पवंदी, दुआ घुरंदो कोन अघामंदी। अहिड़ी नौबत अचण खां अॻु में तव्हां माण्हुनि खे चङी ॻाल्हि चवंदा रहो, बुराई खां रोकींदा रहो। हाकिम जो कमु आहे ताक़त सां बुराई खे रोके, आलिम जो कमु आहे ज़बान सां रोके, कलम सां रोके, खिताब जे ज़रिए या किताब जे ज़रिए। अवाम जो कमु आहे रोके नथो सघे, चई नथो सघे, कुछ ई नथो सघे त दिलि में बुराई खे बुराई सम्झूं वठे, दिलि में हुनखे नफ़रत करे त हीउ कमु सुठो न आहे। पर जेकर दिलि में बि बुरो न सम्झे न, साईं फरमाइनि था वलैस मिन वराए ज़ालिका खर्दन मिनल ईमान, जेको ज़बान सां न रोके, हथ सां न रोके, दिलि में बुरो न सम्झे, इन जे दिलि में अहुर जे दाणे जेतिरो बि ईमान कोन्हे। सरे ॾिठी अथव न, अहुर ॾिठी अथव न, केतिरो नंढड़ो दाणो हूंदो आहे, इन माण्हू जे दिलि में अहुर जे दाणे जेतिरो बि ईमान कोन्हे, जेको न को हथ सां रोके, न ज़बान सां रोके, न को वरी पंहिंजे दिलि में बुरो सम्झे, इन में ईमान ई कोन्हे, इहो बेईमान माण्हू बणिजी वञे थो। हाँ पोइ छा तव्हां असांजी ज़िमेदारी आहे या न? जी आहे या न? पंहिंजे हाल सारू जेतिरो थी सघे माण्हुनि खे चङी ॻाल्हि चऊं। जी मां हिकिड़ी पंहिंजी ज़ाती ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां थो। मुंहिंजा मुर्शिद करीम, मुंहिंजा बाबा साईं अलाह संदन मज़ार ते लातदाद रहमतूं वसा, पाण पंहिंजे वफ़ात खां अॻु में पंहिंजो मनसब मुंहिंजे हवाले कयूं ऐं फरमायूं त दीन जी ख़िदमत कजांइ। उन वक़्त में मूं क़ुरान मथे ते रखे कसम कयो त मां पंहिंजी ज़िंदगी वक़ुफ़ कई आहे दीन जे ख़ातिर। उहो ॾींहुं अॼोको ॾींहुं अलाह जो शुक्र आहे, मां पंहिंजे कसम ते अॼु ताईं क़ाइमु आहियां। पंहिंजे ज़िंदगी जो को बि लम्हो मूं ज़ायो थियणु न ॾिनो आहे। जिते बि हूंदो आहियां देश में परदे कंप्यूटर गॾु हूंदो आहे, कलम कागज़ गॾु हूंदो आहे, पियो लिखंदो आहियां, पियो पढ़ंदो आहियां, ॿियो शाइर बि आहियां, ॿियो कुझु न आहे। वाट वींदे हाणे अलाह साईं हज जी सादत नसीब कई, हज ते वञा मस्जिदुल हराम ॾे, वरी मोटां मिना में मुज़दलिफ़े में, मोबाइल मुंहिंजे हथ में हूंदी,
मोबाइल ऐं शेर जेको आहे न उहो पुछी न ईंदो, आमद थींदी आहे केॾी महिल शेर ज़हन में अची वञे, हिन में रिकॉर्डर आहे, उन में रिकॉर्ड करे छॾींदुसि त इहो शेर वरी पोइ घर में वञी लिखी वठंदुसि। यानी वाट वेंदे बि मूं पंहिंजो लम्हो ज़ायो कोन कयो आहे, मूं उन वाट वारे लम्हनि खे बि मूं इस्तेमालु कयो आहे। छाजे लाइ? दीन जी ख़िदमत जे लाइ, सोणे नबी जे दीन पहुचाइण जे लाइ, कॾहिं तकरीर जे ज़रिए, कॾहिं तहरीर जे ज़रिए। 15 शाबान ते मूं ऐलान कयो त मां जलसनि खां रिटायर थो थियां। मूं ईअं कोन चयो त मां दीन जी ख़िदमत खां रिटायर थो थियां। मुंहिंजा जेकी सजण मुंहिंजा घणा ख़ैर ख़्वाह आहिनि न, उहे दूरबीन लॻायूं वेठा आहिनि, मुंहिंजे लफ़्ज़नि खे, मुंहिंजे अखरनि खे पिया पढ़ंदा, पिया जाचींदा आहिनि, को ऐब मिले अचे सही उन ते शोर मचायूं त बाबा को आशिक़े रसूल रिटायर थींदा आहिनि छा? बाबा रिटायर थियणो ई कोन्हे, जेसीं सिरीअ में साहु आहे तव्हांजे लाइ न मूं पंहिंजे मुर्शिद सां कसम कयो आहे, हर लम्हो दीन जी ख़िदमत में गुज़ारणो आहे। पर दीन जी ख़िदमत जा रंग जुदा आहिनि। किताब बि दीन जी ख़िदमत आहे, किताब लिखण बि, चओ किताब लिखण बि तकरीर जे लाइ। हाणे मूंखे हिकिड़ी दावत कयूं काछे में, 4 कलाक मां सफ़र कयो, 4 कलाक, तबियत बि ठीक न थी रहे, 4 कलाक गोॾे जॾी ड्राग धूड़ मिट्टी, उते पहुतुसि 50 माण्हू वेठा। ख़ैर मां पंहिंजो पैगाम पहुचायो, जेका तकरीर कलाक सवा करणी हुई सा कई। वरी इहो मंद जागे मोटियुसि, सिर्फ़ 50 माण्हू उन्हनि खे तकरीर कई। पर जेकॾहिं मां हिकिड़े वीडियो भरियां थो ऐं उन खे सोशल मीडिया ते उमाणियां थो त हिकिड़े वक़्त में लखे माण्हुनि ताईं मुंहिंजो पैगाम पहुची थो वञे। मां हिकिड़ी तहरीर लिखां थो, मूं हिकिड़ो सिलसिलो लिखियो सोचुनि जी सुरहाण। हींअर ताईं उन खे 47 लख माण्हू पढ़ी चुका है, 47 लख। मां पूरो साल जलसा वञी कयां, दर दर ते वञी पैगाम पहुचाया, त बि 47 लखनि ताईं पैगाम पहुचाए नथो सघां। सोशल मीडिया हिन दौर जो हिकिड़ो प्लेटफॉर्म आहे जंहिंखे शैतान पंहिंजे शैतानियत जे लाइ इस्तेमाल करे थो। करमुल्ला उन खे मुहम्मद मुस्तफ़ा जे दीन जी ख़िदमत जे लाइ इस्तेमाल करे थो। हिकिड़ा माण्हू बाज़ारी उहे बि पंहिंजो वीलाग ठाहे पिया, चवनि दिल पर साईं पंहिंजो रिटायर थियो आहे। पुट तोखे ख़बर ई कोन्हे का त करमुल्ला जो कमु कीअं आहे, केतिरो आहे, कहिड़े अंदाज़ में आहे। मुंहिंजा बच्चा हथड़ा ॿधी अर्ज़ थो कहे, पहिरीं सोचे पोइ ॻाल्हाईंदो कर। जैसी सिरीअ में साहु आहे, ज़ुबान जे ज़रिए, कलम जे ज़रिए इहा ख़िदमत दीन जारी आहे ऐं जारी रहंदी। अल्हम्दुलिल्लाह हींअर मां क़ुरान शरीफ़ जो तफ़सीर थो लिखां पियो, सिंधी में घटि 30 जिल्दनि में हूंदो। तव्हांखे ख़बर आहे त लिखण जे लाइ वक़्तु खपे, यकसूई खपे, हिकु जाइ ते माण्हू वेही लिखे। उन जे लाइ मूं इहो ऐलान कयो त मां जलसा घटायां थो ऐं लिखण ते वधीक तवजह ॾींदुसि, छो जेका शइ लिखजी वई न इहा सदियुनि ताईं माण्हुनि खे कमु ईंदी। वाइज़ तकरीर हींअर तव्हां जुमे में माशाअल्लाह 5000 या 4000 या 1000 या 500 तव्हां ॿुधो, बसि ॻाल्हि कनुनि मां निकिरी वई, का ॻाल्हि यादि बीठी का न बीठी। पर जेकॾहिं मां किताब लिखां थो न, ईंदड़ नसुलनि ताईं इहा ख़िदमत जारी रहंदी। ख़िताब जी पंहिंजी जाइ ते अहमियत आहे, ख़िताब छॾिबो कोन। मुंहिंजो 8 दरगाहूं आहिनि, उन मुरीदनि खे छॾींदुसि छा? फ़क़ीरनि जमात खे छॾींदुसि छा? हाणे जुमो आहे, मां वेठो आहियां हिते, चवंदुसि मिठल तूं हिते जुमे जो ख़ुतबो ॾे, मां वञी सुम्ही निंड थो कयां। इहा त मूंखे सुती मुंहिंजे अम्मा न प्यारी आहे, मुंहिंजे बाबे मूंखे इहो सबक़ ई कोन सेखारियो। ख़िदमत जारी आहे, जारी रहंदी। हाणे मूं जो इहो ऐलान कयो त मां रिटायर थो थियां, सॼी मुंहिंजे सजणनि अचे वठि वठां कई, बाबा हे ॾिसो दीन जी ख़िदमत खां रिटायर, अबा ईअं थींदो आहे, रिटायर थी वियो, रिटायर थी वियो। हाणे वरी मूं 2 टे जलसा कया आहिनि, वरी चवंदा हेॾे जलसे में ऐलान कई रिटायर, हाणे वरी जलसा छो थो करे? न हीअ ॻाल्हि वणे न उहा ॻाल्हि वणे। सो मां सम्झां थो, तव्हांजी तकलीफ़ मूंखे ख़बर आहे त तव्हांखे कहिड़ी तकलीफ़ आहे, मां बिल्कुलु सम्झां थो। मुंहिंजो जेको मोहबत वारो हूंदो न, ख़ैरख़्वाह हूंदो न,
मुंहिंजी हर ॻाल्हि उनखे वणंदी, पर जेकॾहिं जंहिंजी मूंसां दिलि न आहे मुंहिंजी सुठी ॻाल्हि उहा बि उनखे ख़राब लॻंदी। हिकिड़ो वली सॻोरो ओला जो वली ज़ाल न पई मञेसि, सॼी दुनिया थी मुंहिंजा हथ चुमे, सॼी दुनिया मूंखे पीर मुर्शिद थी दुर्वेश थी सॾे, रन मञे नथी, हिनखे का करामत ॾेखारिया। ॿाहिरि वियो वरी उॾाणो हवा में उॾामंदो, पंहिंजे घर जे मथां इहे लामारा पियो ॾे। ज़ाल बि ॾिठो त को माण्हू आहे जेको उॾामे थो पियो, मथे हुयो सुञातई कोन, पर ॾिठई त माण्हू को उॾामे थो पियो। शाम थी घर मोटी आयो, ज़ाल चयसि तूं भला वारो, तूं बि दुर्वेश मूं अॼु ॾिठो हवा में ईअं पियो उॾामे जीअं पखी उॾामंदा आहिनि, इहे न अलाह वारो, तूं छाजो अलाह वारो ई निभागा, तूं कहिड़ो अलाह वारो ई? ज़ाल ईअं चयो। चई ॻाल्हि ॿुधई, इहो जेको उॾामे पियो न इहो मां हुयुसि। चई हा इहो तूं हुए? मां बि चवां त उॾामण न आहे नथो अचेसि, असीरा पासीरा रामारा फिर मुंहिंजो ई जोधो किरे, ई जोधो ॿाटो भॼेसि। सो मिठा जेकी मुंहिंजा ख़ैर ख़ास सॼण आहिनि परे वेठा, उहे मुंहिंजे कंहिं ॻाल्हि तां ख़ुशि न थींदा। मां पंहिंजे मुरीदनि, पंहिंजे बच्चनि, पंहिंजे उबदारनि सां, मूं पंहिंजे मुर्शिद सां आद कयो आहे त इंशाअल्लाह जेसी ज़रिए में साह उहा दीन जी ख़िदमत जारी रहंदी। पोइ ख़िताबनि जे ज़रिए, किताबनि जे ज़रिए, लिखत जे ज़रिए, सोशल मीडिया जे ज़रिए, हाणे मूं तव्हांखे ॿुधायां त एतिरा लख माण्हुनि मुंहिंजी तहरीरूं पढ़ियूं आहिनि, माण्हुनि खे फ़ाइदो थियो आहे, माण्हुनि खे फ़ाइदो थियो आहे। हिकिड़े माण्हू मूंखे मैसेज कयो, साईं असांजी ज़िंदगी बदिलजी वई आहे। हिकिड़े माण्हू चयो साईं मां ख़ुदकुशी ते तयारु हुउसि, तव्हांजी तहरीर पढ़ी मां ख़ुदकुशी तां पंहिंजो हथु खयो, मां मूंखे नई ज़िंदगी तव्हां ॾेई छॾी आहे। हाणे छा था चवनि, वरी पीर जो कमु सोशल मीडिया ते कहिड़ो आहे? इहो त हिन में त शैतानगिरी आहे। शैतानगिरी जे विच में मूंखे रहमान जो पैगाम पहुचाइणो आहे, मुंहिंजे मोहम्मद मीर जो पैगाम उते पहुचाइजे जिते ज़रूरत हुजे न। तोखे चाचा कहिड़ी ख़बर त दीन जी तबलीग कीअं कबी आहे? मां उन्हनि खे बि सलाह ॾियां थो त हिकिड़ो हफ़्तो अचे मूं वटि रहनि मुंहिंजे मजलिसुनि में। हू त वॾा पाण खे वॾा डिंग सम्झनि था, पर मां उन्हनि खे सेखारींदुसि त इंसानियत छा थींदी। पुट तोखे इंसानियत जी बि ख़बर कोन्हे का, तुंहिंजूं दावाऊं त वॾियूं आहिनि मुंहिंजा बच्चा, पर तोखे इंसानियत, अचु मुंहिंजे मजलिसुनि में वेह, तोखे इंसानियत सेखारियां जेका मूं पंहिंजे मुर्शिदनि ऐं मशाइखनि जी सोबत में वेही सिखी। सो असांखे कंहिंजे फतवा जी या कंहिंजे तारीफ़ जी ज़रूरत कोन्हे, कंहिंजे गिला जी परवाह कोन्हे। असांजो कमु आहे पंहिंजे यार सां। चलो मदीने वारो साईं राज़ी हुजे, मुंहिंजो रब राज़ी हुजे। सो इंशाअल्लाह ताला इहो असांजो साथ क़ाइम आहे ऐं क़ाइम रहंदो। बारकल्लाहु ली व लकुम फिल क़ुरआनिल अज़ीम, नफ़अनी व इय्याकुम बिमा फ़ीहि मिनल आयात व ज़िक्रिल हकीम। أقول قولي هذا واستغفر الله العظيم لي ولكم ولسائر المسلمين فاستغفروه إنه هو الغفور الرحيم. हिकिड़ो जुमिलो रहिजी वियो त ही जेको रबीउल अव्वल शरीफ़ अचे थो न, पूरो रबीउल अव्वल जलसा कंदुसि ऐं कोशिश इहा कयां थो त तफ़सीर जेको मूं ही कुझु महीना रिटायर जो जेको ऐलान करण खां पोइ कुझु फ़ुर्सत में वेठो हुउसि न, तफ़सीर जो हिकिड़ो जिल्द मूं पूरो कयो आहे। इंशाअल्लाह कोशिशि कंदुसि त 15 शाबान इन पंहिंजो बाबा साईं जे उर्स मुबारक ते 24 रबीउल अव्वल जी राति ते उर्स पाक थींदो। कोशिशि कंदुसि त इन ते इहो हिकिड़ो जिल्द अची वञे। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबीना मुहम्मद وعلى آله وصحبه أجمعين. استغفر الله العظيم لي ولكم ولسائر المسلمين فاستغفروه إنه هو الغفور الرحيم. الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا، من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له، ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له، ونشهد أن محمدا عبده ورسوله.
قال النبي صلى الله عليه وسلم أرحم أمتي بأمتي أبو بكر وأشدهم في أمر الله عمر وأحياهم عثمان وأقداهم علي والسيدة شباب أهل الجنة الحسن والحسين والسيدة النساء أهل الجنة فاطمة وسيد الشهداء حمزة اللهم اغفر للعباس ولده. عباد الله إن الله أمركم بأمر عظيم. قال الله سبحانه وتعالى في القرآن الكريم وخطابه العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين. اللهم انصر الإسلام والمسلمين وارفع رعية الجهاد والدين. اللهم كل من أرادنا وأراد المسلمين بسوء فاشغله بنفسه واجعل كيده في نهره واجعل تدبيره في تدميره. اللهم عليك بأعداء المسلمين. اللهم شتت شملهم. اللهم فرق جمعهم وكسر اللهم شوكتهم وزلزل أقدامهم وخرب بنيانهم. اللهم انصر إخواننا المسلمين في فلسطين. اللهم انصر إخواننا المسلمين في كل مكان. اللهم اغفر لنا وارحمنا وعافنا واعف عنا या अकरम अल अकरमीन. या अल्लाह हिन सारी जमात राज़ी थी सभिनी जे दिलनि जूं मुरादूं पूरियूं फरमा. कर्ज़ वारनि जा कर्ज़ लाइ बीमारनि खे शिफ़ा ॾे बेघरनि खे कुशादा घर ॾे. मुंहिंजा मौला छड़नि खे फरमा बरदार घर वारियूं ॾे. बे औलादनि खे साले औलाद अता कर. औलाद वारनि जे औलादनि खे अखियुनि जो ठार फरमा बरदार बना. मुंहिंजा मौला मुंहिंजा मालिक करीम जंहिंजो औलाद अण सुधरियल आहे उन्हनि जे औलाद खे साले कर. जन ते न्याणियुनि जा ॿार आहिनि उन्हनि खे सुठा घर ऐं वर अता कर. जेके बेरोज़गार आहिनि उन्हनि खे कुशादी रोज़ी अता कर. पराई मोहताजी खां बचा. दुनिया जे ज़िल्लत खां बचा. आख़िरत जे रुसवाई खां बचा. बुरे मौत खां बचा. ज़िल्लत वारी ज़िंदगी खां बचा. इज़्ज़त वारी ज़िंदगी ॾे. इज़्ज़त वारो मौत ॾे. ईमान वारो मौत ॾे. मुंहिंजा मौला असां सभिनी जे मथां पंहिंजी मेरे नज़र फरमा. जॾहिं मौत अचे त ज़बान ते कलमो हुजे अखियुनि में मुस्तफ़ा जा जलवा हुजनि सुहिणे नबी जो दीदार हुजे दुरूद जी तमार हुजे. असांखे सकरात जी सख़्ती खां बचाइजां. क़ब्र जे अज़ाब खां बचाइजां. महशर जे मैदान में ज़िल्लत ऐं ख़्वारी वारे अज़ाब खां बचाइजां. हशर जे मैदान में मदीने वारे मीर जे लवाउल हम्द जे झंडे जी छांव नसीब कजां. मुंहिंजा मौला सुहिणे हबीब जे पाक हथनि सां कौसर जो प्यालो नसीब कजां. जॾहिं मदीने वारो साईं पंहिंजी उम्मत खे कतारे पाण सां गॾाए जन्नत ॾे वठी हलंदो. मौला हिन फ़क़ीरनि खे हिन जमायत खे हिन सभिनी उम्मतियुनि खे सुहिणे नबी जो साथ नसीब कजां. मदीने वारे साईं जो साथ नसीब कजां. सुहिणे हबीब जी मईयत में जन्नतुल फिरदौस नसीब कजां. ए मुंहिंजा मालिक करीम पंहिंजे हबीब जे सदके बीमारनि खे शिफ़ा ॾे. ए मुंहिंजा मौला दर्द मंदन जा दर्द लाइ जेकी इस्पतालुनि में आहिनि मालिक उन्हनि खे शिफ़ा नसीब कर. जन जा बच्चा गुम थी विया आहिनि उन्हनि जा बच्चा वापसि वरा. ए मुंहिंजा मौला असांखे शैतान जे शरारतुनि खां बचा. नफ़्स अम्मारे जे फितरनि खां बचा. ए मुंहिंजा मौला असांखे नफ़्स अम्मारे जे ज़ुल्मतुनि खां बचा. रूहानी रंग नसीब कर. बातिन जी तरक़ी नसीब कर. असांजे क़ल्ब खे पंहिंजे ज़िक्र सां आबाद कर. ज़बान खे पंहिंजे शुक्र सां आबाद कर. बदन खे सब्र वारो बना. इल्म नफ़े वारो अता कर. ए मुंहिंजा मौला बुरी सोबतुनि खां बचा. सुठी सोबत नसीब कर. करीम रब मालिक महिरबान असांजे वतन पाकिस्तान जी हिफ़ाज़त फरमा. असांजे वतन जी हिफ़ाज़त फरमा. मेर जा मींहं वसा. रहमत जूं बरसातूं वसा. वैरान पटनि ऐं पोठनि खे थर ऐं कोहिस्तान खे आबाद कर. ए मुंहिंजा मौला ए मुंहिंजा रब करीम जेकी दिलि में हींअर आजिज़ी खणी वेठा आहिनि दिलि में तमन्ना
तमन्नाऊं आहिनि, तूं हर कंहिंजी तमन्ना ॼाणण वारो आहीं। मुंहिंजा मौला, असीं सभु तुंहिंजे दर ते अर्ज़ था कयूं त अॼु हिन जुमे जे ख़ुतबे में जेको बि दिलि में उम्मीद खणी वेठो आहे, सभिनी जूं उम्मीदूं पूरियूं कर। मौला, असांखे मदीने वारे साईं जे दर जी हाज़िरी नसीब कर, मदीने वारे जो दीदार नसीब कर। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबीना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। इबादल्लाह, इन्नल्लाह यअमुरु बिल अदल वल इहसान व ईताइ ज़िल कुर्बा व यनहा अनिल फ़हशाइ वल मुनकरि वल बग़ी यअज़ुकुम लअल्लकुम तज़क्करून। उज़्कुरुल्लाहल अज़ीमल जलीलल जब्बार यज़्कुरुकुम वदूहु यस्तजिब लकुम व लज़िक्रुल्लाहि तआला अअज़्ज़ु व अजल्लु व अहम्मु व अअला व औला व अकबर वल्लाहु यअलमु मा तस्नऊन।